ओम साईं राम। हिकु दफ़ो निर्मल हिकु नए जोतशीअ वटि वञे थो। हुनजो जाम नालो ॿुधो आई। हुनखे पंहिंजो हथु पथु ॾेखारे थो। जोशी चएसि थो, भई तुंहिंजे मथां शनीअ जी ॾाढी महादिशा अथई करे, तोखे जाम तकलीफ़ अथई। त चई, महाराज पोइ हुन जो लाइ छा करिणो पवंदो? चई, मूंखे तूं 500 रुपया ॾे, मां 500 रुपये जी पूजा कराए शनि महाराज खे शांत करे छॾींदुसि, ऐं तुंहिंजो सभु ठीकु थी वेंदो। चई, महाराज मूं वटि त 500 रुपया कोन्हनि। महाराज चएसि थो, ठीकु आहे, भला 200 रुपया ॾे, 200 रुपये में पूजा कंदुसि। हाणे आयो आहीं, सुबुह सुबुह जो आयो आहीं, त थोरो ख़्यालु थो कयां। चई, महाराज मूं वटि त 200 रुपया बि कोन थिए। चई, चङो भला 100 रुपया ॾे, पूजा त करणी पवंदे। चई, महाराज मूं वटि 100 रुपया बि कोन थिए। हाणे सुबुह जो टाइम हो, जोशी खे बि पंहिंजी बोनी करणी हुई। चई, चङो भला 50 रुपया ॾे। चई, महाराज मूं वटि 50 बि कोन थिए। चई, चङो 20 रुपया ॾे, भला मां पूजा कयां। चई, मूं वटि कुझु बि कोन अथई। चई, पोइ वञ, जंहिंजे खीसे में 20 रुपया बि कोन्हनि, हुनजो शनि महाराज छा बिगाड़े सघंदो? वञ वञ, ख़ुशि थी वञ। छो तेरा